पार्टी जो मरकज़ी नायब सदर। ॾिसो अॼु जी जेका ही ऑल पार्टी कॉन्फ्रेंस आहे या जेको ही सेमिनार आहे उनजो हिकिड़ो ई मक़सदु आहे जेको उन्हनि टॉपिक रखियो आहे त उहो उन जेका सिंध एक्शन कमेटी जदोजहद हलाए पई गुज़िरियल केतिरनि महीननि खां उन जो तसलसल जो हिसो आहे। छाकाणि त अॼु हुन टॉपिक इहो हुया त सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा, असांजे वसाइलनि ते कब्ज़ा, असांजे रोज़गार ते कब्ज़ा ऐं सिंध जो माण्हू उन्हनि खे जेको आहे सो काफ़ी महीननि खां उन्हनि खे न सिर्फ़ु निंदे पियो, न सिर्फ़ु उनजी मज़म्मत करे पियो, पर अमलनि मैदान में आहे। ऐं 6 जून जी जेका स्ट्रगल आहे जेको जदोजहद जे नतीजे में सॼी दुनिया ते जेको सिंधी माण्हू जो आवाज़ु पतो आहे। हिकु तरफ़ त उहे लखनि जी तइदाद में धरती खणी विया जेको पंहिंजे वतन सां पंहिंजी धरती सां इश्क जो इज़हार कयो, परमन तौरु झंडा खणी परमन तौरु हू पंहिंजो गाॾियुनि में चढ़ी ऐं बहिरिया टाउन ॾाढो जेको परमन एहतजाज कयो ऐं सॼी दुनिया जे माण्हू खे मैसेज ॾियण जी कोशिशि कई त पाण परमन माण्हू आहियूं ऐं सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। त ॿिए तरफ़ उन सॼे एहतजाज खे नाकाम करण लाइ ऐं सिंधी माण्हू खे दहशतगर्द साबित करण लाइ उते जेके दहशतगर्द जूं हरकतूं शुरू थियूं ऐं कार्रवाई शुरू थियूं। हालांकि तव्हांखे यादि हूंदो त उन स्टेज तां उहा अनाउंसमेंट थींदी रही त इन दहशतगर्दनि सां हिन तहरीक जो को तल्लुक़ कोन्हे, को सिंध एक्शन कमेटी जो को तल्लुक़ कोन्हे, को 2.5 कलाक ताईं उहे जेके इंतज़ामिया पुलिस ॿिया जेके बि फ़ोर्स आहे सभु ख़ामोश रहिया। जॾहिं कार्रवाई मुकमल थी त पोइ उन्हनि उहे सभु जो सभु जेके बदमाशियूं शेल रबड़ जूं गोलियूं उन स्टेज तरफ़ खणो। असां सम्झूं था हीअ हिकिड़ी गैरी साज़िशी ऐं उहे सभु हरकतूं मलक रियाज़ जे चवण ते पीपुल्स पार्टी इस्तेमालु थी, उन्हनि ख़ौफ़ में इहे हरकतूं कयूं। पर उनजे बावजूदि तव्हां ॾिठो त हीउ पहिरियों चकर हो जो सिंध जो माण्हू असांजो नौजवान ऐं ख़ुदि सियासी क़यादत उहे मायूस थियण जे बजाए, उहे लिकण जे बजाए, उहे ख़ौफ़ में रहण जे बजाए उन्हनि ख़ुदि पंहिंजूं जेके आहिनि गिरफ़्तारियूं अदालतुनि में पेश कयूं आहिनि। ऐं सियासी कारकुन जेके इनोसेंट माण्हू नौजवान जेके सियासी कारकुन मुख़्तलिफ़ शहरनि खां उते आया उहे जॾहिं कोर्ट में अचनि था त पंहिंजे वधण सां इश्क जा नारा हणनि था, उनजे मुंहं ते मायूसी कान्हे का। पहिरियों चकर आहे जो सिंध जे माण्हुनि सहाफ़ी, सियासतदान, अदीब, वकील उन सॼे जा सभु माण्हू उन तहरीक खे सपोर्ट कनि था। इन जे करे असांखे उमेदु आहे त हीअ तहरीक जेका आहे उहा कंहिं सूरत में नाकाम कोन थींदी, पाण सोभारा थींदासूं। ऐं इन तहरीक जो बिल्कुलु इहो वचन आहे, इहो वाइदो आहे सिंधी क़ौम सां त जेसि ताईं पीपुल्स पार्टी जेका कब्ज़ेखोरी ऐं मलक रियाज़ जेका बदमाशी ऐं कब्ज़ेखोरी आहे उहा ख़तमु न थींदी, हीअ जदोजहद जारी रहंदी। अॼोके सेमिनार में जॾहिं डिक्लेरेशन थींदी त यकीनी इहा ई थींदी त हीअ बहिरिया टाउन नामंज़ूर, सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा नामंज़ूर, हीअ करप्ट जेके ब्यूरोक्रेट आहिनि जॾहिं सिंध जूं ज़मीनूं तीनवाल कयूं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयो। जेकर कार्रवाई नथी थिए त यकीनन हीअ अञा जदोजहद वधीक मायूस कान थींदी पर ताक़तवर ऐं सगारी थींदी। ऐं इंशाअल्लाह ताला पीपुल्स पार्टी खे पोइ रखिणो पवंदो ऐं ख़ुदि पीपुल्स पार्टी इन सॼी बदमाशी इन ख़ुदि अमल जी उनखे क़ीमत ज़रूरु चुकाइणी पवंदी। बलदियाती चूंडूं थींदियूं थियूं ऐं पीपुल्स पार्टी हाणे माण्हुनि सां रुजू नथी करे सघे। जंहिं क़िस्म जे माण्हू कावड़ जो ऐं नफ़रत जो इज़हार कयो आहे इन करे इंशाअल्लाह ताला पाण सोभरा थींदासूं ऐं हीअ सिंध एक्शन कमेटी जी जदोजहद जेका उहा ज़रूरु कामयाबु थींदी।